नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी मां ख़बर ॾींदा हलूं त इसराइल जे ज़ुल्म ऐं बर्बरियत जे ख़िलाफ़ जमियत उलमा इस्लाम, जमायत इस्लामी तहरीक इंसाफ़ ऐं ॿिनि पार्टियुनि तरफ़ां बिलाल मस्जिद मिठी खां कश्मीर चौक ताईं एहतिजाजी रैली कढी वई है। फ़लस्तीनी मुसलमाननि ते ज़ुल्म ऐं जारियत कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबी। फ़लस्तीनियुनि जे लाइ रत जे आख़िरी क़तरे ताईं हुननि जो साथ ॾिबो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जमियत उलमा इस्लाम थरपारकर जे मीर मौलाना अमीर अज़ीज़ुल्लाह सांद रैली खे ख़िताब कंदे चयो। इन मौक़े ते इन वधीक चयो त फ़लस्तीनी भाइर जंहिंजा बच्चा अमड़ जी लोली लाइ विंजाए रहिया आहिनि, जंहिंजा जिगर टुकड़ा जुदा कया विया आहिनि, जंहिंखे बमनि सां उॾाया विया आहिनि, हुननि जी इज़तनि खे नीलाम कयो पियो वञे। असीं गैरतमंद मुसलमान पाकिस्तान ऐं मुस्लिम मुल्कनि जे हुक्मराननि खे गुज़ारिश था कयूं त मज़लूम फ़लस्तीनियुनि जी सार लधी वञे। इन मौक़े ते जमियत उलमा इस्लाम मीर मोहम्मद JUI अॻवान, कारी अहमद अली दर्स, अब्दुल शोबान समेजो ऐं ॿियनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।